नाला इलाही दोस्तनि जा नथो खणी सघां, वक़्तु मुख़्तसिर आहे। मां रशीद भट्टी साहब जे हवाले सां मुख़्तसिर पंहिंजा वीचार अव्हां ताईं पहुचाइणु चाहींदुसि। रशीद भट्टी सिंध जो हिकु आदर्शी इंसान हो, घणपासाई शख़्सियत। हिक ई वक़्तु सिंध जे अफ़साने सां हुन जो ताल्लुक़, नक़ाद तौर बि हुन जी सुञाणप रही। शाइर हू बरजुस्तो शाइर हुयो, मुख़्तसिर शाइरी आहे पर हुन जा सुहिणा वीचार आहिनि। सिंध में हिकु मुहिम हुई त सिंध में ॿाहिरियों आलमी अदब आणिजे त उन में मुतर्जिम जो किरदार बि हुन जो तमामु वॾो अहम नज़र अचे थो। तारीख़ नवीसी में बि हू नुमाया नज़र अचनि था। सहाफ़त में बि हुन जो मुख़्तलिफ़ किरदार आहे। उन वक़्त जी सहाफ़त जेका तमामु ॾुखी सहाफ़त हुई, जंहिंमें चैनल प्रेस ते जॾहिं हफ़्तेवार अख़बारूं छपजंदियूं हुयूं ऐं विरले के रोज़ाना अख़बारूं हूंदियूं, तॾहिं अलमनार हुजे, रोशनी हुजे ऐं ॿिया, उन्हनि में हुन जो किरदारु रहियो। साॻे वक़्तु हुन जी जेका नुमाया हैसियत आहे, जेका सुञाणप आहे, उहा अदब में जी आबियारीअ जे हवाले सां आहे। ऐं ख़ासि तौर ते अॼु जेको मौज़ू मूंखे ॻाल्हाइण जे लाइ चयो वियो आहे, इसरार ताज कयो वियो त आउं हुन जी सिंधी अदबी संगत जे किरदार जे हवाले सां ॻाल्हायां, त उहो बि हुन जो अहम किरदारु आहे, जंहिंजे हवाले सां अणसिधी तरह ते हिन ई जाइ ते मुख़्तलिफ़ दोस्तनि तस्करो कयो। हुन जूं अदबी ख़िदमतूं 26 खां मथे किताबनि में पखिड़ियल आहिनि, जिन खे आउं हिते वरजाइणु नथो चाहियां, जो अक्सरियत उनखे पढ़ंदी आहे। उनजी प्रोफाइल ते वेंदासीं त मां सम्झां थो त उन सां वरी मौज़ूअ जे हवाले में इंसाफ़ न करे सघिबो। ऐं साॻे वक़्तु सिंधी अदबी संगत जी तारीख़ खे बि घणो वरजाइणु त मुनासिबु न आहे, पर एतिरो चवंदुसि त सिंधी अदबी संगत जा जेके मुख़्तलिफ़ दौर रहिया आहिनि, उन्हनि दौरनि में जेको पहिरियों हिकिड़ो तसवुरु हुयो सिंधी अदबी संगत जे नाले जो, उहो त उमर बिन मोहम्मद दाऊदपुर जो, जंहिंजो पंहिंजो डॉक्टर अदल सुमरे साहब पंहिंजे किताब में अक्स बि ॾिनो आहे ऐं ॿियनि हंधनि ते बि उन जा अक्स मौजूदु आहिनि। मेहराण में उहो छपियो हुयो। उहो नालो यानी विरहाङे खां अॻु उनजो हिकिड़ो तसवुरु मौजूदु हुयो त हिन जंहिंमें हुन हाइपोथीसिस ॾिनी त हिन क़िस्म जो इदारो सिंध में हुजणु घुरिजे, जेको अॻिते हली ऐं आहिस्ते आहिस्ते प्रैक्टिकल थींदो वियो। ॿियो जेको दौरु आयो जेको कराचीअ में, जंहिंमें हिकु शाख क़ाइमु थी, पर अॻिते हली जीअं आदल साहब ॿुधायो त अंजुमनूं जेके बि मुख़्तलिफ़ नालनि सां कमु कंदड़ रहियूं हुयूं, उहे बि सिंधी अदबी संगत जे नाले सां लाॻापिजी वयूं। सिंधी अदबी संगत हूअं त विरहाङे खां अॻु में मौजूदु हुई। उन वक़्तु सिंधी अदबी संगत खे सदर ऐं प्रेसिडेंट तौरु हूंदो हो, जेका शेख याज़ हिते गॾजाणीअ जी सदारत कई हुई, ऐं उन में गोबिंद माली सेक्रेटरी हुयो ऐं ताज उनखे सेक्रेटरी जनरल चयो हुयो, पर उहो उन वक़्तु सेक्रेटरी हुयो, जनरल सेक्रेटरी हुयो। हीउ जेको सेटअप आहे उहो इलाही पोइ अची तब्दील थिए थो ऐं सिंधी अदबी संगत जेको आहे 1952 खां पोइ वरी नए सिर उन जी तामीर थिए थी। ऐं उन जे हवाले सां काफ़ी दोस्तनि हिते ज़िक्र कयो आहे, जंहिंजो आउं वरजा वधीक मुनासिबु नथो सम्झां, पर इहो ज़रूरु ॿुधाइणु चाहियां थो त सिंधी अदबी संगत जे बारे में जेको तसवुरु माण्हुनि जे ज़हननि में आहे त उहा का अहिड़ी इदारो हुजणु घुरिजे ॿियनि इदारनि वांगुरु, जंहिं इदारे जा फ़र्द अहम हुया उन वक़्तु, ऐं उन्हनि फ़र्दनि जे करे ई इदारो हिकिड़ी तनज़ीम तौरु कमु करणु लॻो हुयो। ऐं तनज़ीम में हुननि जो जेको किरदारु हुयो उन वक़्त जे लिहाज़ खे ज़हन में ज़रूरु रखणु घुरिजे त जीअं सिंधी अदबी अंजुमन जेका आहे उहा सिंधी अदबी संगत बणिजी, त उन में जेके किरदार हुआ कीअं हुया ऐं कीअं अॻिते वधिया, उन वक़्त जा जेके मसइला हुआ जेके जिन जो ज़िक्र मुस्तफ़ा कुरैशी साहब तमामु सुहिणे अल्फाज़नि में कयो आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे मौक़ो मिले त डॉक्टर अदल सुमरे साहब जी जेका थीसिस आहे उनखे ज़रूरु नज़र मां कढो, त उन में हैदराबाद जो ख़ासि तौर ते किरदारु तव्हांखे चिटो नज़र हूंदो त इहे शख़्सियतूं उन दौर में कीअं पंहिंजो किरदारु अदा कंदियूं। दोस्तो, सिंधी अदबी संगत जूं सरगर्मियूं आहिस्ते आहिस्ते वधियूं।
कोई अचानक कोई वेही सोचे सम्झे मसलो न आयो, पर हिकिड़ो अॻ में तस्करो हिते थी वियो त लाड़काणे में इहो ख़्यालु उभरियो त कंहिं सलीम साहब पंहिंजो ज़िक्र कयो त उन में लाड़काणे जी सिंधी अदबी मुशाइरो जेको हुते थियो त उन में सिंधी अदबी संगत खे रिकग्नाइज़ करे उन में आंदो वियो त उन दौर में हिकिड़ो ख़्यालु उभरियो त हीअं असांखे मुनज़िम हिकिड़ो नेटवर्क ठाहिजे। जीअं अॼु असीं चऊं था त मुख़्तलिफ़ इदारा आहिनि, उन्हनि जो नेटवर्क आहे, जीअं एजुकेशन इदारनि जो नेटवर्क हूंदो आहे, बैंकिंग जो नेटवर्क हूंदो आहे, ऐं नेटवर्क हिकिड़ो नओं सैम्बल आहे हिन महिल, पर उन वक़्तु इहो नेटवर्क जेको आहे संगत जे नाले सां उन वक़्त जे ज़हीन रोशन ख़्याल ऐं तरक़ी पसंदि अदीबनि जे ज़हननि में आयो। ऐं उन वक़्त जूं हालतुनि जे बारे में तव्हांखे इहा गुज़ारिश कंदुसि त ख़त इंटरव्यू जो पहिरियों वॉल्यूम जेको रशीद भट्टीअ लिखियो आहे उन में न रुगो उन वक़्तु रोशन ख़्याल ऐं तरक़ी पसंदि फ़िक्र जे लाइ जेका जाकोड़ थी आहे, उन जा जेके अज़ाब ऐं तकलीफ़ूं आहिनि ऐं मुसीबतूं जेके बर्दाश्त कयूं वयूं आहिनि उन जो तव्हांखे अंदाज़ो बि न आहे। अॼु जेके किताब तव्हां पढ़ो था उन वक़्त जूं हालतूं एतिरियूं त संगीन हुयूं जो तव्हांखे हिकु लफ़्ज़ बि जदीद ज़हन ऐं इहो अदीबनि जो असांजा घणा अहिड़ा ज़हन आहिनि उहे एप्रिशिएट न कंदा आहिनि ऐं उहे इहो सम्झंदा आहिनि त अदीब सिर्फ़ु हवाई ॻाल्हियूं कंदा आहिनि, अदीब सिर्फ़ु ॻाल्हाए हलिया वेंदा आहिनि, अदीब सिर्फ़ु बिड़ी ॼाणनि कहिड़ो इदारो आहे जेको सिंधी अदबी संगत खां अॻु में हुजे ऐं उनखे में बि इख़्तिलाफ़ न रहिया हुजनि। जंहिं इदारे वॾे इदारे जो असां ज़िक्र कंदा आहियूं अदबी अंजुमन तरक़ी पसंदि पाकिस्तान, उन जूं 4 गिरोह हुया, पर उन्हनि जो ज़िक्र असां वटि अॼु ॾींहं त नथा थिए। असीं पंहिंजी इख़्तिलाफ़नि ऐं तकरारनि या पंहिंजी पाण में उन्हनि खे जुंडा पट या नाला ॾेई असांजूं अख़बारूं उन्हनि खे बदनाम कनि थियूं, उन्हनि इदारनि खे उन्हनि जे कम में रुकावट थियूं। इख़्तिलाफ़ राय सां इहे शयूं जुड़ंदियूं आहिनि। बहरहाल मां अॻिते थोरो वञणु चाहींदुसि रशीद भट्टी जे हवाले सां त रशीद भट्टीअ जी पहिरीं जेका बुनियादी सुञाणप आहे उहा हुनजी सखर शहर में आहे। सखर शहर में हुन जेका तनज़ीम सिंधी अदबी संगत सां जेका वाबस्तगी आहे, शेख याज़ उते मौजूदु हुयो, मक़बूल भट्टी हुयो ऐं ॿिया वॾा नाला हुते आहिनि। अब्दुल रज़ाक राज़ जेके तमामु घटि यादि कयो वेंदो आहे, अब्दुल रज़ाक राज़ कॉन्सेप्ट मेकर हुयो, सिंधी आज़ादु नज़्म जे लाइ हुन कमु कयो। हुनजो आज़ादु नज़्म ते पहिरियों शायदि किताबु हुनजो आहे ऐं हुन जी बदकिस्मती चइजे त उनजी लाइब्रेरी बि एॾी वॾी आहे जेका हुनजे ख़ानदान तरफ़ां मूंखे कंहिं ॿुधायो त तमामु वॾी। शेख याज़ जो हम असरी हुयो ऐं हुन तमामु वॾो हुनजो किरदारु। इहे सभु शख़्सियतूं हुते सखर में मौजूदु हुयूं। सखर एॾो वॾो शहरु आहे ऐं उन्हनि जो ई तसलसल आहिनि। अयाज़ गुल, अदल सुमरू, तनवीर अब्बासी बि कंहिं ज़माने में जेको पहिरियों कन्वेंशन आहे उन में सखर शाख जी नुमाइंदगी कई आहे, जेको जंहिंमें चूंड थी ऐं अयाज़ कादरी सेक्रेटरी जनरल थियो। घणा माण्हू इहे न मुगालते में रहंदा आहिनि त सिंधी अदबी संगत का कम्युनिस्ट पार्टी जे मैनिफेस्टो जे तहत जेको आहे उन जहिड़ो कोई हिकिड़ो इदारो करे ठाही वई। हक़ीक़त इहा आहे न उहा मौजूदु हुई। इदारनि खे ठाहिण ऐं उन्हनि जी तामीरात में उन जे जोड़जक में सोच वीचार कई वेंदा त उन वक़्त जी दौर में ज़ाहिर आहे अदबी इदारो जेको हिकिड़ो कमु कंदड़ हुयो पूरे उपखंड में मौजूदु हुयो उहो हुयो सिंधी अंजुमन तरक़ी पसंदि पाकिस्तान। त उन में पूरे उन में असांजा अदीब सिंध जा अदीब उहो उनजो हिकिड़ो चैप्टर तौर ते सिंध में उन्हनि कमु कयो। उहे बि सभु जेको आहे उन सां आहिस्ते आहिस्ते इख़्तिलाफ़ करे हिदायत उते बि इहो रिवाजु हुयो कम्युनिस्ट पार्टी वांगुरु सेक्रेटरी जनरल जो ऐं सदर पहिरियां सदर हुयो प्रेसिडेंट, पर उन खां पोइ उहो ख़तमु थी वियो। त रशीद भट्टी जेको आहे उनजे अचण सां 1970 वारी जेके चूंडियूं थियूं आहिनि ऐं रशीद भट्टी उन्हनि चूंडियुनि जे नतीजे में सेक्रेटरी जनरल थियो आहे। पर उन ते ॻाल्हाइण खां अॻु में मां सखर जे बारे में ॻाल्हायां त सखर में हुनजो जेको आहे उन मौलाई शेदाई जे तारीख़ जे हवाले सां त सखर में पीर हुसामदीन राष्ट्री बि रहियो आहे। उन उते रिसालो मोनोग्राफ पीर हुसामदीन अली मोहम्मद राष्ट्रीअ ते लिखियो। पीर हुसामदीन अली मोहम्मद इहे हैदराबाद सखर में रहंदा हुआ ऐं सिंध ज़मींदार ऐं अख़बार उहे इन्हनि जो वॾो तमामु वॾो कंट्रीब्यूशन हो। ऐं रशीद भट्टी साहिब जन जे ख़ानदानी हवाले सां बि अलमीनार अख़बार निकिरंदी हुई। त उन तसलसल में ज़ाहिर हुनजो अदब सां गहरो तालुक़ु हुयो।
जेतोणीकि मज़हबी घराणे सां हुयो, पर हुन जा फ़िक्र ऐं नज़रियो रोशन ख़्याली ऐं तरक़ी पसंदीअ खां मुख़्तलिफ़ न हुयो। उते वेही हिन जो पाण खे वञाइणु ऐं उन जी वेझड़ाई जिन अदीबनि सां हुई, हुन में शेख याज़, तनवीर अब्बासी, मक़बूल भट्टी, मौलाई शीदाई, इहे सभु वेही अब्दुल रज़ाक राज़ ऐं सिंध जे मुस्तक़बिल जे बारे में सोचींदा। सिंध मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु कयो आहे त हुननि जी निजी गॾिजाणियुनि में ऐं नंढी उमिरि में ई हुननि सां तमामु बेझड़ो रहियो आहियां ऐं उन्हनि सां कुर्बतूं हासिलु रहियूं आहिनि। रशीद भट्टीअ जी मुंहिंजो पहिरियों ॿारनि जो मजमो जेको मोहम्मद इब्राहिम जोया साहिबु टिमटिम टांडाणे जे नाले सां पंहिंजे मुहाग सां शाया कयो, त उन में बि रशीद भट्टी उन जी महूरती तक़रीब में ख़ासि महिमान तौर ते मूंसां मौजूदु हुयो। रशीद भट्टी साहिबु महिरबानी हुया ख़ैरपुर अदबी संगत जी गॾिजाणियुनि में। हिकु ख़ैरपुर जो अदबी संगत जो टियों दौरु उन में मुतहरिक करण में मुंहिंजो किरदारु हुयो त रशीद भट्टी साहिबु उन वक़्तु सेक्रेटरी जनरल हुयो, त तॾहिं हू ईंदो रहंदो हुयो। ऐं मां मुख़्तसिर करणु चाहींदुसि, इलाही ॻाल्हियूं मजबूरनि करणियूं पयूं आहिनि, मां नथी चाहियो त वधीक तवालत अख़्तियार करे सघां। हिकिड़े जाखोड़ी माण्हूअ जे लाइ इहो मुख़्तसिर तारीफ़ जेको आहे तमामु ॾुखियो कमु आहे। 1970 में जॾहिं सेक्रेटरी जनरल थियो आहे रशीद भट्टी साहिबु, त उन ज़माने में तमामु मुतहरिक रहियो आहे। पर रशीद भट्टी साॻे वक़्तु घण पासाई शख़्सियत हुई, उहो केतिरा सर्किल हुआ उन्हनि सां वाबस्ता हो। जॉइंट सेक्रेटरी ऑफ बार एसोसिएशन जो साॻे वक़्तु रशीद भट्टी हिकिड़ो इंटेलेक्चुअल फोरम जेको आहे, जेको साइंसी अदब, जेको तव्हां अॼु सोचो था त दुनिया सॼी चवे थी त साइंस खे फैलायो, इहो अदीबनि जो इहो वड़ो हुयो जो उहे हर पासे तां सोचींदा ऐं उन्हनि साइंस खे, हालांकि कंहिं ज़माने में तव्हां ॾिसंदो बर्टन रुसल जो आहे, ॿियनि जा किताब इम्पैक्ट ऑफ थॉट, या उन में अदब ऐं साइंस जो तकरार बि पैदा कयो। पर हीअ असांजा उहे अदीब हुआ जिन अदब खे ऐं साइंस खे, तनवीर अब्बासी जो हिन ते हिकिड़ो अलॻि मज़मून बि आहे त साइंस में बि हुनजो वॾो किरदारु आहे रशीद भट्टीअ जो, त साइंस खे प्रोजेक्ट करे उनखे अॻिते वधे, छो त हुननि सम्झो पिए त सिंध जो मुस्तक़बिल जेको आहे, असांजे माण्हुनि जो मुस्तक़बिल, हिन पूरे इलाइक़े हिन खंड जो मुस्तक़बिल जेको आहे साइंस सां भाॻियल आहे। पर बदकिस्मती आहे त हिन इदारे में, इन्हनि इलाइक़नि में अहिड़नि ज़हननि खे कुचलियो वियो। 9 महीना जेल में गुज़ारियो रशीद भट्टी, अवामी तहरीक सां बि वाबस्ता हुयो, उनखां सवाइ ॿियूं सियासी तंज़ीमुनि सां बि हुन तमामु घणो कमु कयो। हिकिड़ो नंढे क़द जो ॾुबरो इंसानु जंहिंजी आख़िरी ॾींहंनि में मूं ॾिठो त शुगर ऐं ॿियनि मसइलनि में, जंहिंजे करे हुनजो मुतहरिक किरदारु जेको पंहिंजी सेक्रेटरी जनरल वारो तव्हांखे घटि नज़र आयो हूंदो, पर उन दौर में जेका तहरीक रहे अदी सुरैया मखसूम ऐं ॿियनि जेके पम्फलेट लिखिया हुया, त उनजे नतीजे में मां बि ताज जो आयो हुयो, त गॾिजी वञी उनजी ऑफिस में मिलिया हुआसीं ऐं उन में असां हुनखे सेक्रेटरी जनरल हुयो ज़ाहिर त ॿीहर इलेक्शन करण जे लाइ असां मुतहरिक करणु, छो त इन विच में हिकिड़ी वॾी खैपर अदीबनि जी पैदा थी वई, जिन खे माना का बि रिकग्नाइज़ेशन न हुई, पंहिंजी इनफ़रादी तौर ते शाख़ूं क़ाइमु हुयूं, मर्कज़ कोन हुयो। ॿियो वरी मथां मार्शल हुई, जंहिंमें ज़ियाउल हक़ जहिड़ो हिकिड़ो ज़ालिम इंसानु, जाबिर इंसानु हुयो, जंहिं छा न कयो हुयो, उहो सिंध सां कहिड़ा वेल विया हुआ, उन जे बावजूदु हिननि माण्हुनि पाण खे में मल्हायो। उन में रशीद भट्टी जे हिकिड़ो वसीह किरदारु तौर ते हुन पूरे रफ़ीद इनफ़रादी तौर ते का हैसियत न आहे, पर हुनजो पूरो ख़ानदान, हुनजी न्याणियूं अॼु बि जेके आहिनि सिंधियाणी तहरीक सां वाॻियल ख़ानदान आहे सखर जो। रशीद भट्टीअ जो रसूल बचपनी सां बि तमामु हिकिड़ो प्यार जो रस्तो हुयो, हुन सां वेझड़ाई। रशीद जॾहिं बि वेंदो हुननि वटि, पंहिंजो पलीजो साहिबु हुननि वटि ईंदो वेंदो हुयो। त रशीद भट्टी तासुर त इहो हुयो जीअं शेख याज़ जे बारे में, त रशीद भट्टी कंहिंसां मिलंदो न आहे, उहो आम न, पर असांखे इहो एज़ाज़ु हुयो त अयाज़ गुल उन्हनि सां वेही कचरियूं, असां हुननि जी तनवीर जी, फ़ताह मलिक, शेख याज़, हमीद सिंधी, इन जी चर्चनि वारी कचहरियुनि में बि उन्हनि खे ॿुधोसीं। उन जा चर्चा बि जेका बामक़सद बामाना हूंदा हुआ, उन्हनि खे असां इंजॉय कंदा हुआसीं, उन्हनि मां असांखे दग मिलंदो हो, रस्ता मिलंदा। हीअ सिंध खे दग ॾींदड़ शख़्सियतूं हुयूं, को आम माण्हू न हुया। रशीद भट्टी ज़िम्मेदार अदीब तौर ते सुञातो वेंदो आहे, हिकु इनक़लाबी ऐं मज़ाहिमती किरदार तौर ते सुञातो वेंदो आहे।
रशीद भट्टी उसूल जी ज़िंदगी गुज़ारी, अरोड़ जी मिट्टीअ मां पैदा थियो ऐं हुन जा तमामु वॾा तालुका। अख्तर जी काज़ी जॾहिं वज़ीर आला हुयो, मां गॾु हुयुसि उन में अरोड़ में विज़िट करणु वियो हुयो, त रशीद भट्टी जेको आहे हुन सां मिलणु आयो ऐं रशीद भट्टी हुन सां ईअं पियो मिलियो कि आम दोस्त सां मिलिबो आहे, कंहिं बि वॾे माण्हूअ खां मुतासिर थियणु ऐं उनजी हैसियत खां मुतासिर थी उनजे गेजू थी ॻाल्हाइणु न। रशीद हुन सां तमामु ईअं आम रिवाजी अंदाज़ सां ॻाल्हायो, वज़ीर आला हूंदे त तूं हूंदे, पर हिन वक़्तु तूं हिकिड़े वकील दोस्त सां मुखातिबु आहीं। त अहिड़ा अहम किरदार जिन जे हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि खे जेकॾहिं असीं वेही वीचारियूं ऐं उन ते सोचूं, हिते अदी नूरुल ताशा ॾाढी शानदार लफ़्ज़नि जी ॻाल्हि कई, लफ़्ज़नि जो इस्तेमालु। सोशल मीडिया उहा अनकंट्रोल्ड मीडिया आहे, जंहिंखे जेको बि ज़ाहिर करिणो आहे उहो करे थो छॾे, पर घटि में घटि उहे सर्किल जिन जी सुञाणप इल्म ऐं अदब जे हवाले सां आहे त उहे लफ़्ज़नि खे दयानतदारी सां इस्तेमालु कनि। इख़्तिलाफ़नि खे केर बि नथो रोके सघे, इख़्तिलाफ़ बि मौजूदु रहनि ऐं उन्हनि इख़्तिलाफ़नि में असां पंहिंजे ॿोली मुहज़िब ॿोलीअ जो मुज़ाहिरो, असां पंहिंजी क़ौम जो क़द्र ऐं वैल्यूज़ खे जेको आहे विसारणु न ऐं उन मुताबिक़ कयूं त जेके क़द्र असांजे हिननि वॾियुनि शख़्सियतुनि ॾिना आहिनि उन्हनि क़द्रनि खे असां क़ाइमु रखूं। महिरबानी। सभ खां पहिरीं मां सिंधी अदबी संगत शाह कराची, सचल ॻोठ, इब्राहिम हैदरी मलीर ऐं गुलशन हदीद जे दोस्तनि खे जस्तो ॾियां, जिन अणहूंद जे ॾुखे वक़्त में सिंधी अदबी संगत सिंध जी 75 साला अहद मुकमल थियण ते डायमंड जुबली जो एहतमाम कयो आहे। साॻे वक़्तु हिन डायमंड जुबली जा मुख्य मेज़बान मोहतरम राशिद लखमीर साहब, गोस पीरज़ादो साहब, इम्तियाज़ दानिश साहब, सज्जाद ज़हीर सोलंगी साहब ऐं संदन ॿियनि सथ जे साथियुनि जे महिनतुनि खे पिणु एतिराम जी अख सां ॾिसां थो, छो त मूंखे ज़ाती तरह मालूम आहे त हिन डायमंड जुबली जे तक़रीब कोठाइण जो ख़्यालु संदन फ्लोट थियल आहे। मां सम्झां थो त हीअ तक़रीब रुगो हिकु तक़रीब नाहे, पर हिकु सघारो सनियो आहे, छो त सिंधी अदबी संगत सिंध हर दौर में जॾहिं बि सिंध जी सकाफ़त, तहज़ीब, ॿोली ऐं तमदुन खे नुक़सानु पहुचाइण जा किन माण्हुनि मज़मूम इरादा कया आहिनि त सिंधी अदबी संगत सिंध हिकु डिफेंस मोर्चे तौरु अॻिते अची उन जे दिफ़ा जो अलम बुलंद कयो आहे। अॼु बि सिंध जी सकाफ़त, तहज़ीब, ॿोली ऐं तमदुन केतिरनि ई ख़तरनि जे ज़द में आहे। कारूंझर जे विरसे खे मेरी अख सां ॾिठो पियो वञे, उन करे अॼु जी ही डायमंड जुबली उन्हनि क़ुवतुनि जे लाइ ललकार खां घटि नाहे ऐं खेनि अॼोके हिन अज़ीम मेड़ मां घटि में घटि उहो नतीजो कढण में देरि न करणु घुरिजे त सिंधी अदबी संगत सिंध अॼु बि सिंध जे मथां थापियल कंहिं बि ग़ैर आइनी ऐं गैर क़ानूनी साज़िश जो ॼमी मुक़ाबिलो करे सघे थी। उन करे आऊं वरी चवां थो त सिंधी अदबी संगत सिंध जे कराचीअ जे राजधानी में कोठायल 75 साला तक़रीब हिकु तमामु वॾो पैगाम आहे। मूंखे हिते अंग्रेज़ी शाइर आर्डन जा लफ़्ज़ यादि अची रहिया आहिनि, जेके हिन इस्तेमारी क़ुवतुनि जे ख़िलाफ़ अदब जे मज़ामती किरदार जी अहमियत जे पस मंज़र में चया हुया। आई हैव नो गन बट आई कैन स्पिट। ऐं पंहिंजे इंजीर जे माखीअ जहिड़े मिठे ऐं मानाइते दोस्त ऐं जदीद सिंधी शाइरीअ जे सुहिणे सर्जनहार गोस पीरज़ादे जो दिलि जे हुज़ूर सां थोराइतो आहियां, जंहिं मूंखे सिंधी शाइरी ऐं अदब जे उन शख़्सियत ते पेपर पढ़ण लाइ कोठ ॾिनी, जंहिंजे लाइ नंढे खंड जे वॾे ॾाहे कामरेड सोबेज्ञान चंदाणी बरमला लिखियो हो त 1 यूनिट जे ख़िलाफ़ सिंधी अदबी संगत जे मोर्चे जे ज़रिए जेको महान किरदारु शमशेर हैदरी सेक्रेटरी जनरल जे तौर ते अदा कयो, सो सिंध जे तारीख़ में सोनेरी अखरनि सां लिखियो वेंदो। ऐं सिंध जे ॿिए हिकु वॾे लीजेंड साईं अनवर पीरज़ादे वरी लिखियो हो त शमशीर सिंध जे क़दामत जी आलमी अख जे अज़ीम ओञाण मोहन जे दड़े जी मौजूदगीअ में हिकु ॿियो मोहन जो दड़ो आहे। मुंहिंजे ख़्याल में ऐं शमशीर साहब जे अज़मत बयानु करण जे लाइ केतिरा बि सुफ़ा लिखां, पर कामरेड सोबेज्ञान चंदाणी ऐं साईं अनवर पीरज़ादे जी साईं शमशीर खे ॾिनल मथे खिराज जो नेमल बदल मुंहिंजा लफ़्ज़ नेमल बदल न थी सघंदा। साईं शमशीर सां कराचीअ में घारियल अनेक उत्साहींदड़ पल आहिनि, जेके अॼु वर वर करे गुलफाम मच्छीअ वांगुरु यादगिरियुनि जे दरिया मां मुंहुं कढी मूंखे तके रहिया आहिनि ऐं कंहिं वक़्तु वरी उहे आड़ियुनि वांगुरु फर कंदा अची मुंहिंजे साम्हूं लहनि था। मूं साईं शमशीर सां केतिरियूं ई कचहरियूं कयूं। मूं उन्हनि कचहरियुनि में साईं शमशीर खां जॾहिं बि अदब ॾांहुं संदसि माइल थियण जो सबबु पुछियो त साईं उन सुवाल खे कॾहिं ड्रिघो कश हणी लवायो त वरी कॾहिं सोमरस जे ढुक जे नज़र करे छॾियो। पोइ मूं पाण ई वेही वीचार कयो त साईं शमशीर खे
कंहिं प्यारे ऐं महबूब शइ जे विञाइजी वञण जे शदीद ॾुख मजबूर कयो त हू शाइरीअ में पनाह वठे। मूंखे पक न आहे पर लॻे ईअं थो त उहा संदसि ॿारोतण जी का मोहबत हुई जे हिन खां हेठि ॾिनल गज़ल जहिड़ियूं सिटरूं लिखायूं, जेके सिटरूं आला अरफा ऐं अकमल शाइरीअ जो मिसाल त आहिनि, पर साॻे वक़्तु उन्हनि में दीवानगी, फरज़ानगी, तशनगी ऐं हैरानगीअ जो छह बि मौजूदु आहे। तुंहिंजे नेणनि में जो निहारे वियो ॼण त सिंधूअ जे ॿिए किनारे वियो, तुंहिंजे नेणनि में जो निहारे वियो ॼण त सिंधूअ जे ॿिए किनारे वियो, तुंहिंजे वारनि जो वास जंहिं वरितो वक़्त जी सींध सो संवारे वियो, तुंहिंजे चपड़नि जी चूस जंहिंखे पई जाम अमृत जा कई हारे वियो, अहिड़ो मुफ़लिस कंहिं न ॾिठो हूंदो हिकिड़ी दिलि सां बि किथे विसारे वियो, हिकिड़ो शमशीर हो हज़ारनि में सो बि दुनिया मां अॼु गुज़ारे वियो। सच त बहरे ख़फ़ीफ़ मुस्तदस मक़बून महज़ूब में अहिड़ो शेर मूं फ़क़ति ग़ालिब जो पढ़ियो जंहिंमें तख़युल खे अबाबील जा पर लॻल हुआ। इब्ने मरियम हुआ करे कोई मेरे दुख की दवा करे कोई, क्या क्या खिज़र ने क्या किया खिज़र ने सिकंदर से अब कैसे रहनुमा करे कोई, जब तवक्को ही उठ गई गालिब क्यों किसी का गिला करे कोई। मथे शेर पढ़ण में गालिब जो त कमाल उन करे नज़र अचे थो जो गालिब खे उर्दू ऐं फ़ारसीअ ते दस्तरस हासिल हुई ऐं बहर गालिब जे जिस्म में दिलि जी जाइ ते धड़कंदो हुयो, पर साईं शमशीर जो उन बहर खे गालिब वांगुरु लहसाए लिखणु कंहिं मौजे खां घटि न हो। मूंखे यादि अचे थो त सिंधी ॿोलीअ जे सरमोर शाइर ऐं प्यारे दोस्त अयाज़ जानीअ मूंखे गुज़ारिश कई हुई त मां संदसि इदारत में निकिरंदड़ तख़लीक़ी मग़ज़न हमरचो जे लाइ साईं शमशेर जो इंटरव्यू कंडक्ट कयां, जीअं त उन वक़्तु मां कराची शाख जो सेक्रेटरी हुयुसि। तंहिं करे मुंहिंजो साईं शमशीर, साईं ताज बलोच, साईं गफ़ार तबसुम, साईं हिदायत बलोच, साईं कमर शहबाज़, साईं डॉक्टर इसाक अंसारी, साईं रखियल मोराई ऐं ॿियनि केतिरनि ई सीनियर तोड़े नई टही जे लेखकनि सां एक्सक्लूसिव मेल झूल रहंदो हो। उन करे मूं साईं शमशीर खां पुछण खां सवाइ प्यारे अयाज़ जानी सां उहो इंटरव्यू कंडक्ट करण जी हामी भरे वरिती हुई, जेको मुंहिंजे घर ते मूं प्रोफेसर नवीद संदीले ऐं गौस पीरज़ादे गॾिजी कयो हो। उन इंटरव्यू में साईं शमशीर त असांखे हैरान करे छॾियो हो। हू असांजे हर तकियल ऐं तोरियल सुवाल जो जवाबु ॾाढी धीरज सां ॾींदो रहियो। असांजे गॾियल सुवाल जे जवाब में त हिन असांखे ओलंपस जबल जी चोटीअ ते उछलाए छॾियो, जॾहिं असां बार बार साईं शमशीर खां संदसि अदबी ऐं शाइराणे मर्तबे ते सवाल कया त हिन वराणियो यार छो मुंहिंजे पुठियां पिया आहियो, ऐं शाइर किथे आहियां, शाइर हुयो त भिटाई हो ऐं शाइर हो त शेख अयाज़ हो, मां त रुगो अटकलबाज़ी सिखियसि ऐं उनखे अवां शाइरी था चओ, मूंखे ॿी का ख़बर न आहे। दावाऊं करण वारा अॻिते पिया अथव, शमशीर जी दिलि दावा करण त सिखी न आहे। सच त उन राति कारूंझर जबल जेॾी अॾोलता रखंदड़ शख़्स असांजे साम्हूं वेठो हो, पर हू कंहिं बि टाइटल खे पंहिंजे मथां थोपण जे लाइ तयारु न हो। असांजे अखियुनि में एतिराम जा लुड़क लड़ी आया। असां हैरान थियासीं त हीउ शख़्स जंहिंजो अदबी पोरियो समूरी सिंध में मशहूरु आहे, पर उहा ॻाल्हि मञण लाइ तयारु न आहे त हिन कुझु लिखियो आहे। ऐं अॼु उहो बरमला चवां थो त शमशीर मुकमल तरह प्रोग्रेसिव शाइर ऐं लेखक हो, पर उन जे उबतड़ संदसि केतिरा ई हम असर ज़ाती स्टेटस जे क़ैद में बंदि रहिया। पर शमशीर उन समूरे सीन में पंहिंजे तख़लीक़ी पोरे जी अज़मत जे मिंबर ते बि हम कलाम थियो। साईं शमशीर बावजूदु उन जे त हू जदीद सिंधी अदब जो हारबिंजर हो, पर हिन ख़ामोश ख़िदमतगार बणिजी पंहिंजे हिसे जो शानदान कमु करण खे तरजीह ॾिनी। साईं शमशीर जंहिं लाड़ पट जे जग मशहूर शाइर हाजी मौलवी अहमद मल्लाह जे स्कूल ऑफ थाट खां इंस्पायरेशन हासिल कई, पर हू अॻिते हली उन समूरे माहौल खां जुदा थियो। हिन पंहिंजी शाइरीअ ते का बि इलाइक़ाई छाप खां नाबरी वारी अॼु बि संदसि शेर तख़लीक़ी लहजे जो तमसाल आहे। मुंहिंजे ख़्याल में त साईं शमशीर जिन जदीद शाइरनि खां मुतासिर रहियो, उन्हीअ में उर्दूअ जो मशहूरु शाइर नून मीम राशिद बि शामिल हो। नून मीम राशिद जो तसदुक़ हुसैन ख़ालिद खां पोइ आज़ाद नज़म जो बानी हो, जंहिंजा किताब मावरा ईरान में अजनबी ऐं ला इंसान उर्दू शाइरीअ जे फ़न ते महारत जा आला नमूना आहिनि। शेख अयाज़ बि नून मीम राशिद खे तमामु वॾो शाइर करार ॾिनो हो, पर हिकु ॻाल्हि जेका नून मीम राशिद जी हिन खे न अहिड़ी साह हुई त नून मीम राशिद वटि फ़ारसी ज़दगी इंतिहा जी हुई। उन करे शेख अयाज़ किताब ॾिया ॾिया लाट असांजे मुहाग जे सुफ़े नंबर 49 ते लिखियो आहे त नून मीम राशिद जा नज़म हसन कूज़ागर
सलेमान सरबज़ानो ऐं सबा वीरा शाहकार नज़म हुआ, पर उन्हनि में फासकी ज़दगी जे करे उन्हनि जे अबलाग खे धक रसायो वियो। साईं शमशीर जो मशहूरु नज़म, चवे केरु थो त तूं कुझु न कर, चवे केरु थो त तूं कुझु न कर, भला केरु तोखे थो रोके त तूं पंहिंजे जोभनि जियारनि बहारनि में बख़्शल सुरीली ऐं शफ़ाफ़ निर्मल ऐं नाज़ुक गुलाबी गलनि ते सदा साफ़ रेशम ऐं महताब बखमल जी ज़रतार पोशाक पैरण छॾे ॾे, न कर सींद सुरमो ऐं पंहिंजे ख़्यालनि खे दिलि जे वीरान ख़्यालनि में जकड़े तबसुम जे चपड़नि ते शोखीअ जी सुर्खी लॻाइण छॾे ॾे। नून मीम राशिद जे उन अहद में हिकु ट्रेंड सेटर बणिजी वियल नज़म जो पढ़ाॾो हो, पर उन जे बावजूदि साईं शमशीर उन नज़म खे पंहिंजे तख़यल जी हसीन गर्मी अता कई। नून मीम राशिद जो वरी उहो नज़म कुझु हिन तरह हो, खुदा हश्र में हो मददगार मेरा के देखी हैं मैंने मिस्र साला माका की आंखें के जिनके उफक हैं जनूबी समंदर की नीली रसाई से आगे। साईं शमशीर पंहिंजे रिवायती असेंस में रिवायती फ़िक्र जो क़ाइल हो, रिवायती फ़िक्र जो क़ाइल न हो। उहा साबिती संदसि समूरी ज़िंदगीअ जी कारगुज़ारी मां मिले थी। मिसाल तौरु जॾहिं जग मशहूर दानिश्वर जनाब इब्राहिम जो साहब खे संदसि किताब सेव सिंध सेव द सब कॉन्टिनेंट लिखण ते संदसि मदरसे जे मुल्लनि वारी संदसि मदरसे मां नौकरीअ तां हटायो वियो, त उन वक़्तु साईं शमशीर सिंध मदरसे जो शागिर्दु हुयो, पर हिन पंहिंजे तइलीमी कैरियर जी परवाह करण जे बजाए सिंध मदरसे जी इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ हिकु मुनज़िम एहतिजाज जी अॻुवाणी कई, जंहिंजे नतीजे में संदसि दाख़िला रद्द कई वई। उन मां उहो वाज़ह थी वञे थो त साईं शमशीर तरक़ी पसंदि फ़िक्र सां नंढपिण में ॻंढिजी चुको हो। साईं शमशीर जूं अदबी ख़िदमतूं शुमार करण खां मथे आहिनि, पर साईं शमशीर कॾहिं बि पंहिंजे तख़लीक़ी ओरे खे न फूंडायो, न वरी उन जे एवज़ कुझु तलबियो। उन हवाले सां डॉक्टर ग़ुलाम अली अलाना पंहिंजे मक़ाले शमशीर हैदरी जिदोजहद जो नालो में लिखियो आहे त शमशीर हैदरी जो कलमी पोरियो लॻभॻि 20 किताबनि ते मुबनी आहे। साईं शमशीर सिंधी अदबी संगत सिंध जे सेक्रेटरी जनरल तौरु तारीख़ सार किरदारु अदा कयो। उन ते सिंध हमेशह फ़ख़ुरु महसूसु कंदी रहंदी। संदसि दौर में सिंधी अदबी संगत हिकु तहरीक बणिजी उभिरी। जीअं यूरोप में अदबी तहरीकुनि जा वॾा दौर मिलनि था, साॻी तरह साईं शमशीर जे सेक्रेटरी जनरल वारे दौर में सिंधी अदबी संगत हिकु मां तहरीक जो रूप वरितो। उन वक़्त जे आमरनि खे ललकारियो त अगरि सिंधी ॿोली सकाफ़त ऐं तहज़ीब ॾे कंहिं बि मेरी अखि खणी ॾिठो त उहा अखि कढी वेंदी। साईं शमशीर सिंधी अदबी संगत सिंध खे 1 यूनिट जे दौर में डिफेंस जो मोर्चो बणायो ऐं गैर जमहूरी क़ुवतनि ते कारी ज़रब हईं। साईं शमशीर जो पोरियो हमेशह यादि रहंदो। महिरबानी।